तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचर। कंदकोट डिस्ट्रिक्ट बार कंदकोट जे 2024-25 लाइ इलेक्शन रिज़ल्ट। डिस्ट्रिक्ट बार कंदकोट में प्रेसिडेंट सीट ते अब्दुल गनी बिचाराणी लीड लायर्स फोरम पैनल जे 134 वोट खणी कामयाब। अवान लायर फोरम पैनल जे सदारती सीट ते सिकंदर अली शाह वोट 100 खणी सघियो। अवान पैनल जे उम्मीदवार पवन कुमार वाइस प्रेसिडेंट सीट ते 138 वोट खणी सघियो ऐं वाइस प्रेसिडेंट ते उम्मीदवार अनीस अहमद फयो 96 वोट खणी सघियो। लीड लायर फोरम पैनल जे आफ्ताब चन्ना जनरल सेक्रेटरी सीट ते 118 वोट खणी कामयाब। आवाण पैनल जे जनरल सेक्रेटरी उम्मीदवार जुल्फकार चाचर 117 वोट खणी सघियो। आवाण पैनल जे ज्वाइंट सेक्रेटरी उम्मीदवार मोहम्मद मुनवर भुट्टो 118 वोट खणी कामयाब। लीड लायर फोरम जे ज्वाइंट सेक्रेटरी मुज़फ़र सुमरो 113 वोट खणी सघियो। आवाण लायर फोरम जे ट्रेज़र सीट ते उम्मीदवार अब्दुल गफ्फार भंगवार 121 वोट खणी कामयाब। लीड लायर फोरम पैनल जे ट्रेज़र उम्मीदवार जान मोहम्मद बिचाराणी 112 वोट खणी सघियो। लीड लायर फोरम जे लाइब्रेरियन सीट ते फराज अहमद बिचाराणी 121 वोट खणी कामयाब। आवाण पैनल जे लाइब्रेरियन सीट ते उम्मीदवार जुल्फकार गोलो वोट 109 खणी सघियो। लीड लायर फोरम जे पारां अहम उहदनि ते कामयाबी माणे वरिती। लीड लायर फोरम जे वकील बिरादरी पारां अक्सरियत ते कामयाबी बद जशन ऐं झुमरियूं। डिस्ट्रिक्ट बार कंदकोट जे वकील बिरादरी जे पोणा 300 वोटनि मां 236 वोट कास्ट थी सघिया।